जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां फिल्टर लॻ फिल्टर रेस्ट हाउस ते ऐं हिते जेको पीपल्स लेबर यूनियन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहसिन रज़ा हिते पहुतल आहे। उन सां गॾु माशूक लगारी समेत ॿिया बि कारकुन हिते मौजूद आहिनि ऐं हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त जेको हिते जा मुलाज़िम वाटर बोर्ड जा जेका आहिनि उनजी परमिशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन जो छा चवणु आहे। इस महफ़िल की कवरेज की मैं दिल की गहराइयों से शुक्रगुजार हूँ। जैसा कि आपकी इल्म है कि गारो डिवीज़न सिविल के दोस्तों ने जो है ये महफ़िल सजाई है। नज़ीर सम्मो साहब ने, हमारे महबूब चांडियों ने, अली चांडियों दोस्तों ने, हमारे यूनिट के ये अहदेदार हैं और हमारे यूनिट के दोस्तों के और ओवरऑल कराची वाटर एंड सर्विस बोर्ड के मेहनत कशों के जो है वो प्रमोशन हुए हैं। उस प्रमोशन की खुशी में उन्होंने ये दावत का छोटा सा एक प्रोग्राम का एहतमाम किया और इसी में हम दोस्तों को, जो दोस्त प्रमोट हुए हैं अदारे में तकरीबन 14 से 16 साल के बाद, उनको हम मुबारकबाद देने के लिए यहाँ पर आए हैं और उनका शुक्रिया अदा करने के लिए भी आए हैं कि उन्होंने ये बेहतरीन महफ़िल सजाई है और उनको ये यकीन दिलाते हैं कि उनके तमाम रुके हुए काम या जो दोस्त अभी रह गए हैं प्रमोशन से, उनके भी काम होंगे इंशाअल्लाह अज़ीज़ इसी पोजीशन में करा कर देंगे, इसी डीपीसी में करा कर देंगे। जो मेडिकल के इशू हैं, जो हमारे पास यूटिलिटी अलाउंस वगैरह का मसाइल हैं, वो इंशाअल्लाह उनको यूटिलिटी अलाउंस भी दिलाएंगे, 65% हाउस रेंट भी देंगे और इंशाअल्लाह मेहनत कशों की मोहब्बत से जो हम सन कोटे को भी कराने में इंशाअल्लाह कामयाब होंगे, जैसे हमने DPC 2 कराने में कामयाब हुए। बहुत शुक्रिया। पीपल लेबर यूनियन के जनरल सेक्रेटरी के मान में घारो फिल्टर प्लांट ते मज़दूरन हिकिड़ी तकरीब रखी, जैं तकरीब में तमाम वॾी तादाद में मज़दूरन शिरकत कई ऐं पंहिंजी हिमायत जो ऐलान भी कयो। 16 तारीख़ ते इंशाअल्लाह पीपल लेबर यूनियन इलेक्शन खटंदी 16 अगस्त ते। मज़दूरन जा कई सालन का प्रमोशन रहियल हुआ, जेके हींअर उन्हनि खे वॾी तइदाद में उन्हनि खे पंहिंजो हक़ मिलियो, प्रमोशन थिया ऐं मज़दूर ख़ुशि आहिनि। पर कुछ नाम निहाद अहिड़ा बि मज़दूर लीडर आहिनि जेके ख़ुदि 17 ग्रेड जा ऑफिसर आहिनि ऐं सदारत पिया कनि यूनियन जी, ऐं उहे मज़दूरनि खे धमकियूं पिया ॾियनि तव्हांजी प्रमोशन कैंसिल कराईंदासीं। उनखे ॿुधाइण थो चाहियां तो तमाम आउट स्टेशन जा मुलाजिम गुस्से में आहिनि। जंहिं बि स्टेशन ते ईंदे इंशाअल्लाह तुंहिंजो घेराव कंदा ऐं तुंहिंजी भरपूर तमाम आउट स्टेशन जा मुलाजिम मज़म्मत कनि था ऐं आउट स्टेशन जे मुलाजिम पहिरीं ॾुतड़ियल मुलाजिम आहिनि। उनजे हक़ लाइ असीं जदोजहद करियूं पिया। पीपल लेबर यूनियन जदोजहद करे पई। उनजी मेडिकल जी सहूलियत, उन जा चेकनि जे सिलसिले में जेका बि उन जा मराहत रहियल आहे उहा वठी ॾियणु ऐं जेको सो यूटिलिटी अलाउंस इंशाअल्लाह ये DPC हर साल रहंदी। हर मज़दूर प्रमोशन, हर मज़दूर के पंहिंजो हक़ मिलंदो। पीपल लेबर यूनियन जो मंशूर आहे। इंशाअल्लाह मज़दूरनि भरपूर तावन जो यकीन ॾियारियो। महिरबानी। अॼु घारो रेस्ट हाउस ते पीपल्स लेबर यूनियन जो हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हुयो। एम्प्लॉइज़ जा मसला उन्हनि में हल करण जी वॾी कोशिशि कई आहे ऐं एम्प्लॉइज़ वॾी तादाद में उन्हनि में पीपल्स लेबर यूनियन शमूलियत इख्तियार कई आहे। 2022 में 37-38 साल का पोइ प्रमोशन थिया आहिनि वाटर बोर्ड में पीपल्स लेबर यूनियन जी महिनत सां, सैयद नासिर हुसैन साहब जी महिरबानी सां, नजमी आलम साहब जी महिरबानी सां, नदीम किरमानी साहब जी महिरबानी सां, साईं मोहसिन रज़ा पीपल्स लेबर यूनियन जनरल सेक्रेटरी जी महिरबानी सां एम्प्लॉइज़ में ॾाढी ख़ुशी आहे। आउट स्टेशन ते ॾाढी ख़ुशी आहे ऐं इंशाअल्लाह 16 अगस्त ते इलेक्शन आहिनि ऐं असांखे उमेदु आहे एम्प्लॉइज़ वाटर बोर्ड में वॾी तादाद में पीपल्स लेबर यूनियन के फूल के निशान ते वोट ॾेई कामयाब कंदी ऐं असीं हमेशह एम्प्लॉइज़ जा कमु करंदा रहिया आहियूं ऐं अॻिते बि इन ताक़त सां ऐं ख़ुशी सां हिननि जा कमु कंदा। आज़ुल्ला शैतानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकब न्यूज़ वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेको अॼु असांजी इन मीटिंग में शिरकत कई, उनजी वॾी महिरबानी। अॼु जेको सो मीटिंग जेकी थी आहे उहो मज़दूर यूनियन जी मीटिंग थी आहे, छाजे करे त इलेक्शन जो माहौल लॻो पियो आहे। इलेक्शन जे हवाले सां अॼु मीटिंग कई वई। आउट इलेक्शन जे हवाले सां त जेको दोस्त हुआ, साथी हुआ, उन्हनि खे घुराए अॼु उन जे हवाले सां सॼी ब्रीफिंग ॾी वई ऐं इंशाअल्लाह आउट इलेक्शन जेको आहे सो इलेक्शन जीती ईंदी। असांजो हिकिड़ो प्लानिंग आहे ऐं जदोजहद आहे। इंशाअल्लाह असांजो हिकिड़ो सिस्टम आहे ऐं इंशाअल्लाह जीते ॾेखारींदासीं। ऐं वरी ॿी इलेक्शन, ॿी जेकी आहे असांजी मीटिंग आहे इंशाअल्लाह उन में असां
मंशूर पंहिंजो जेको सो ॿुधाईंदासीं ऐं मज़ीद जेकियूं ॻाल्हियूं आहे उहो अॻे बि टीम कनि। असां पीपल्स लेबर यूनियन जा बेइंतहा थोराइत आहियूं जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढी हिते असांजे ग़रीब खाने आया, ख़ासि तौर ते साईं मोहसिन रज़ा साहिब जा। बिलीव कयो असांखे साल लॻी विया, तमामु घणियूं ॿियूं यूनियनूं इक़्तिदार में रहियूं, पावर में रहियूं, पर कॾहिं बि मज़दूरनि खे इन क़िस्म जो को बेनिफिट्स न मिलियो। वाटर बोर्ड जे तारीख़ में पहिरियों दफ़ो असांजे जेका नंढड़ा मुलाज़िम, को बेलदार, कुली, पटे वालो, चौकीदार, जंहिंमें हायर क्वालिफाइड माण्हू आहे, उन्हनि खे पीपल्स लेबर यूनियन प्रोमोट करे अॻियां खणी आई आहे। असां बेइंतहा दिलि जी गहराइनि सां पीपल्स लेबर यूनियन जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां दुआ था करियूं अल्लाह करे साईं मोहसिन रज़ा साहिबु जिन आबाद ख़ुशि हुजनि, जिन असांखे मान बख़्शियो, इज़त बख़्शी ऐं हिते असांजे नंढड़ी गारो स्टेशन ते अची विया। असीं थोराए था महिरबानी। कैमरामैन अहमद चांडियो सां गॾु हक़ नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़, ठटो।